अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंजई नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरो बालाज खान पुलिस जे हमले में शेर दिल खे माराए छॾींदो? छा वॾेरो बालाज खान कम्युनिस्ट शख़्स हाणे मल्हार जी शादी थियण छॾींदो? छा मंठार वॾेरे बालाज खान जी हाणे ग़ुलामी कंदो या न? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा जी हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो जो अव्हां जो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो किरे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा, उन सां गॾु पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु ॿुधाईंदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़ जी। हिन मेगा सोप सीरियल पापनगर जंजई नई एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटि मिलंदो त कमीनो वॾेरो बालाज खान पुलिस खे चवंदो ऐं पुलिस खे मोकिलींदो ऐं उनखे चवंदो त हाणे तोखे शेर दिल खे जल्द अज़ जल्द ख़तमु करणु घुरिजे। मूंखे ज़िंदा या मुर्दा मतिलबु कि मूंखे शेर दिल जो हाणे लाश जेको आहे सो घुरिजे। हाणे ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे, छा पुलिस जेको आहे शेर दिल खे ख़तमु करे सघंदी या वापसि मोटी ईंदी? ओॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटि मिलंदो त कमीने वॾेरे बालाज खान जो वरी ॿियो बि मनसूबो आहे। ओॾा हाणे मल्हार जी जॾहिं शादी थींदी त उते जेको आहे सो हुते वञी फ़ैको कंदो ऐं राबेल खे जेको आहे सो अगवा करण जी कोशिशि कंदो। बहरहाल तव्हांखे ॾिसण वटां इहो मिलंदो त मुंहिंजूं सभु कोशिशूं राय करण विझो, जेकॾहिं हुन अगवा बि कयो। बहरहाल तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो शेर दिल मल्हार सभु जेको आहे सो गॾिजी करे वॾेरे बालाज खान जो ख़ात्मो कंदा। उॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे मंठार बि जेको आहे त वॾेरे बालाज खान खां बाक़ी थी चुको आहे। उहो चए थो मां जंहिं मक़सद लाइ आयो हुअमि, जंहिं प्रीत यानी पंहिंजे महबूब लाइ आयो हुअमि, उहो महबूब ई मूंखे नथो अपनाए त पोइ मां एॾो वॾो ज़ालिम छो थियां ऐं जेको आहे त वॾेरे बालाज खान जे चवण ते कंहिं मज़लूम त मां ज़ुल्म छो कयां। त असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।